DC शिकारपुर इल्ताफ़ अहमद चाचड़ ऐं असिस्टेंट कमिश्नर गली यासीन मसरूर अहमद बिजाराणी अॼु आचर ॾियारे मदेजे जे तालके अस्पताल जी सरप्राइज़ विज़िट कई, जंहिं दौरान अस्पताल अंदरि पटे वाले खां अलावा को बि डॉक्टर मौजूदु न हुयो। DC ऐं AC जे अचण जो ॿुधी DMS अब्दुल्ला चनो पहुची खेनि अस्पताल बाबति ब्रीफिंग ॾिनी। DC शिकारपुर ऐं AC गली यासीन अस्पताल जे वार्डन तोड़े वैक्सीनेशन रूम जो पिणु विज़िट कयो। उन मौक़े ते DC शिकारपुर इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी त इशूज़ आहिनि ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि त आहे जो MS साहब DDO पावर्स बि हिननि ॿुधायो न आहिनि। ऑब्वियसली जॾहिं DDO पावर्स न हूंदा त फर्दर प्रोक्योरमेंट ऐं जेके शयूं आहिनि उन सां रिलेटेड बिल्स उहो कुझु प्रॉब्लम ईंदा। उहो कोशिशि कयूं था इंशाल्लाह विद इन वीक जे अंदरि ई साईं जा इहे DDO पावर्स आहे, उनखां पोइ प्रोक्योरमेंट प्लान ऐं जेको अॻिते जेकी उनमें ट्रांसपेरेंसी आहे उहा इंश्योर कराई वेंदी हिकु शइ। उनखां पोइ स्टाफ जेको आहे डॉक्टर जेका मूंखे ॿुधायो अथनि जेकियूं 19 जी हिकिड़ी पोस्ट ते साईं कमु करे पियो, बक़ायूं 11 पोस्टूं ख़ाली आहिनि ऐं लाइकवाइज़ मुख़्तलिफ़ ग्रेड्स में कोई 50 खां वधीक पोस्ट ख़ाली आहिनि। कुझु डॉक्टर्स या कुझु पैरामेडिक्स जो अमलो अहिड़ो आहे जेको हिन हॉस्पिटल जे पैनल ते आहे, हितां ई हू अपॉइंट थियो हुयो पर हींअर कमु करे पियो कंहिं ॿी जाइ ते। उहा लिस्ट बि सही वारनि शेयर कया। एक्चुअली रिज़ल्ट्स या परफॉर्मेंस तव्हां एक्सपेक्ट कयो बहितर आहे, इहो त लाज़मी आहे, पर उनखां पहिरियां उहे फैसिलिटीज़ बि प्रोवाइड कयूं वञनि। मिसाल स्टाफ जेकॾहिं न आहे ऐं इक्विपमेंट्स न आहे सर्जिकल या मेडिकल साइड ते, या वरी जेकॾहिं ॾिठो थिए त EPI रूम में बैटरीज़ जेके आहिनि उहे काफ़ी टाइम खां आहिनि, उन्हनि जी जेका एफिशिएंसी उहा तमामु हिन वक़्तु लो थी वई आहे। उहे शयूं उन्हनि खे प्रोवाइड कयूं वेंदियूं। इहो असांजे एंड ते आहे, मतिलबु जेको असांजे एंड ते शयूं आहिनि उहे इंशाल्लाह असां 100% कोशिशि कंदासीं जो विज़िट बि रेगुलर कंदा रहूं, साईं सां राब्ते में बि रहूं, तव्हां दोस्तनि जे थ्रू बि असांखे इहा शइ जी निशानदेही थींदी रहे। इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी जो महीने जे अंदरि हिन हॉस्पिटल जे हवाले सां तव्हांखे वाज़े चेंज स्टाफ जे हवाले सां, दवाउनि जे हवाले सां, ऐं वरी जॾहिं विज़िट कयो हिते एटलीस्ट तव्हांखे स्टाफ ऐं ॿी जेकी उन सां गॾु रिलेटेड जेकियूं फैसिलिटीज़ आहिनि उहे विज़िबली नज़र अचनि। ऐं तव्हां दोस्तनि खे हींअर मूंखे आइडिया न हुयो त डायरेक्ट हलियो आयुमि, त तव्हां दोस्तनि खे बि घुराए वठंदासीं, ॿिया बि दोस्त अचनि, छो जो हीउ हिकिड़ो कलेक्टिव कॉज़ आहे सभिनी जो, तव्हांजो असांजो सभिनी जे ॿारनि जी ज़ाती सिहत ऐं उनजी तंदुरुस्ती जे हवाले सां हिकिड़ो मौज़ू आहे, इन ते सभु इन्वॉल्व थियनि बहितर। सर हिते अक्सर जेके डॉक्टर अचनि था उहे पॉलिटिकल सोर्स लाइ करे ट्रांसफर थी था वञनि, छा इशूज़ आहिनि तव्हांजे अचण खां पोइ हिते के तब्दीलियूं नज़र ईंदियूं मदद जी? इंशाल्लाह साईं तव्हां ॾिसंदव, मां इन शइ में त न वेंदुमि जो को हितां हलियो वियो त कहिड़ी बुनियाद ते हलियो वियो, पर हिते वापसि ज़रूरु ईंदो रिगार्डलेस ऑफ त हू कहिड़े बि तरफ़ खां सोर्स लॻाए थो। इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो तव्हांजे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।